अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली थईम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी ही वीडियो तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ासि आहे जेके निगस्त नाज़ जे आवाज़ खे पसंदि कंदा आहिनि ऐं निगस्त नाज़ जे गाननि खे पसंदि कंदा आहिनि ऐं गाननि खे ॿुधंदा आहिनि। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त निगस्त नाज़ जो हिकु एल्बम अची रहियो आहे जेको एल्बम नंबर 5। दोस्त सोचे रहिया हूंदा त ही कहिड़ी प्रोडक्शन में अची रहियो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ही कहिड़ी प्रोडक्शन में एल्बम अचण वारो आहे ऐं रिकॉर्डिंग तमामु जल्द हिन एल्बम जी कई वेंदी। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो त हिन एल्बम जी रिकॉर्डिंग इरफान समय जे स्टूडियो ते कई वेंदी ऐं हिन एल्बम में शाइर कहिड़ा कहिड़ा आहिनि मां तव्हांखे ॿुधायां थो। सैयद सागर शाह, वहीद चांडियो, वहीद हकड़ो ऐं तमामु मशहूर शाइर ॿिया बि आहिनि। दोस्तों, ही एल्बम SR प्रोडक्शन में तमामु जल्द अची वेंदो ऐं हिन एल्बम जो नंबर आहे 5। जी दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट्स कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।